नाज़रीन, नौशर फिरोज़ मोटरवे करप्शन स्कैंडल FIA जांच जो दायरो वधाए छॾियो आहे। अॻूणे DC जी घरवारी खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। FIA अॻूणे DC जा अकाउंट बंदि करण लाइ लेटर लिखी छॾियो आहे। FIA मुल्क जे समूरनि बैंकनि खे लेटर जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नौशर फिरोज़ मोटरवे करप्शन स्कैंडल FIA जांच जो दायरो वधाए छॾियो आहे। अॻूणे DC जी घरवारीअ खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। FIA अॻूणे DC जा अकाउंट बंदि करण लाइ लेटर लिखी छॾियो आहे। FIA मुल्क जे समूरनि बैंकनि खे लेटर जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नौशर फिरोज़ मोटरवे करप्शन स्कैंडल में FIA जांच जो दायरो वधाए छॾियो आहे। अॻूणे DC जी घरवारीअ खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। FIA अॻूणे DC जा अकाउंट बंदि करण लाइ लेटर लिखी छॾियो आहे। FIA मुल्क जे समूरनि बैंकनि खे लेटर जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नौशर फिरोज़ मोटरवे करप्शन स्कैंडल में FIA जांच जो दायरो वधाए छॾियो आहे। अॻूणे DC जी घरवारी खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। FIA अॻूणे DC जा अकाउंट बंदि करण लाइ लेटर लिखी छॾियो आहे। FIA मुल्क जी समूरनि बैंकनि खे लेटर जारी करे छॾियो आहे। नाज़रीन, ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नौशर मोटरवे करप्शन स्कैंडल FIA जांच जो दायरो वधाए छॾियो आहे। अॻूणे DC जी घरवारीअ खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। FIA अॻूणे DC जा अकाउंट बंदि करण लाइ लेटर लिखी छॾियो आहे। FIA मुल्क जे समूरनि बैंकनि खे लेटर जारी करे छॾियो आहे। हिन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ रिपोर्टर इमाम बख्श मशहूरी। जी इमाम बख्श, तफ़सीलात बाबति अपडेट कंदा। जी बिल्कुल, M6 मेगा करप्शन स्कैंडल में FIA शहीद बेनज़ीर आबाद जांच जो दायरो वधाए छॾियो आहे। जॾहिं अॻूणे DC ताशबीर आलम जी ज़ाल इरफाना ज़िया PP काउंसलर रहमतुल्लाह सोलंकी असगर जसोई तपेदार ठारो खान जी खे जांच में शामिल करे छॾियो आहे। ॿिए पासे FIA अॻूणे DC जा समूरा बैंक अकाउंट बंदि करण लाइ लेटर लिखी छॾियो आहे। जॾहिं अॻूणे DC नौशर फिरोज़ ताशबीर आलम जी ज़ाल इरफान ज़िया रहमतुल्लाह सोलंकी असगर जसोई ऐं तपेदार ठारो खान पहोड़ ऐं सिंध बैंक जी ब्रांच जो मैनेजर मुख़्तियार चांडिस ऐं सिंध बैंक जे ॿियनि अमलदारनि अता समो ऐं ज़ीशान लार्क जा समूरा बैंक अकाउंट पिणु बंदि कया विया आहिनि। जॾहिं उन सिलसिले में मेगा करप्शन केस जी जांच कंदड़ FIA शहीद बेनज़ीर आबाद जांच ऑफिसर मुल्क जे समूरनि बैंकनि खे लेटर पिणु लिखी छॾियो आहे ऐं लेटर बैंक अकाउंट में पियल जेका रक़म आहे उहा ट्रांसेक्शन बाबति आगाह करण लाइ लिखियो वियो आहे। जॾहिं बैंकनि खां ॼाणायल माण्हुनि जी लाकर जा तफ़सील पिणु तलब कया विया आहिनि ऐं समूरो रिकॉर्ड अर्जन बुनियादनि ते तलब कयो वियो आहे। होॾां मेगा करप्शन स्कैंडल जे एंटी करप्शन नौशर फिरोज़ ऐं नेब सखर पारां बि जांच हलंदड़ आहे ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां खातेदारनि खे घुराए उन्हनि जा जेके बयान कलम बंदि कया पिया वञनि ऐं जॾहिं त फरार थी विया नौशर फिरोज़ अॻूणो DC ऐं रहमतुल्लाह सोलंकी खे हथु करण लाइ का बि कानूनी कार्रवाई साम्हूं न अची सघी आहे। जी इमाम बख्श, तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।